इहा त सभु कंहिंखे ख़बर हूंदी त गुर्दा जिस्म जी रत फिल्टर करण जो कमु कंदा आहिनि ऐं जेकॾहिं उहे ख़राब थी पवनि त जिस्म में मौजूदु रत कुदरती तरीक़े सां फिल्टर नाहे थींदी, जंहिं लाइ रत खे हथरादू तरीक़े डायलिसिस वारे अमल ज़रिए साफ़ करणो पवे थो। इहो रत खे फिल्टर करण जो वाहिद तरीक़ो त आहे, पर सिहत लाइ मोतमार पिणु आहे। इन करे इहो ज़रूरी आहे त गुर्दनि जी सिहत जो ख़्यालु रखियो वञे। गुर्दनि जी बीमारियुनि जूं अलामतूं एतिरियूं त ख़ामोश ऐं मामूली हूंदियूं आहिनि जो ख़बर ई नाहे पवंदी त इहो मर्ज़ केतिरो वधी ख़तरनाक बणिजी चुको आहे। इन करे इहो बि ज़रूरी आहे त बाक़ाइदा तौर चेकअप ऐं स्क्रीनिंग कराई वञे, ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां शुगर ऐं ब्लड प्रेशर जा मरीज़ या वरी ख़ानदानी तौर गुर्दा ख़राब थियण जी बीमारीअ जो हिसो आहियो। अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं त गुर्दा ख़राब थियण जूं कहिड़ियूं अलामतूं आहिनि जेके ज़ाहिरी तौर त आम लॻनि थियूं पर हूंदियूं ख़तरनाक आहिनि। गैर मामूली थकावट, कमज़ोरी या वरी तवानाईअ में घटिताई महसूसु करणु गुर्दनि जी ख़राबीअ जी निशानी हूंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे पेशाब घणो अचे थो, ख़ासि तौर ते राति जे वक़्तु पेशाब अचण में ॾुखियाई महसूसु थिए थी या पेशाब में रत या झग अचे थी त तव्हांखे गुर्दनि जी टेस्ट कराइणु घुर्जे। जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ख़ासि करे गोॾनि, टंगुनि, पेरनि, चहिरे ऐं हथनि में सोज ऐं आकड़ थिए त इहा बि गुर्दनि जी ख़राबीअ जी अलामत हूंदी आहे। गुर्दनि जी बीमारी हाई ब्लड प्रेशर जो सबबु बणिजी सघे थी। जेकॾहिं तव्हांजो ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदड़ आहे ऐं इहो ओचितो घणो वधी वञे थो त इहा बि ॻणतीअ जोगी अलामत आहे। अव्हांखे गुर्दनि जी टेस्ट ज़रूरु कराइणु घुर्जे। रत जे ॻाढ़नि जुज़नि ऐं हेमोग्लोबिन जी खोट, थकावट, कमज़ोरी, अखियुनि, चहिरे जो फिको थियण बि गुर्दनि जी ख़राबीअ जी अलामत हूंदा आहिनि। उन करे अव्हांखे गुर्दनि जी टेस्ट कराइणु घुर्जे। चेल्हि में ख़ासि करे पासीरीअ जे हेठां लगातार सूर रहणु जेको घटि या घणो थी सघे थो, बुख लॻणु, बेक़रारी महसूसु करणु ऐं कॾहिं कॾहिं उल्टी अचण बि गुर्दा ख़राब थियण जी अलामत हूंदी आहे। गुर्दनि में बीमारियुनि जे करे फिफड़ बि सही नमूने कमु नाहिनि करे सघंदा। उन करे जेकॾहिं तव्हांखे साह खणण में ॾुखियाई महसूसु थिए त तव्हांखे फौरी तौर ते गुर्दनि जी टेस्ट कराइणु घुर्जे। कुल्हनि, पुठी ऐं टंगुनि में सूर ऐं सख़्ती थियण बि गुर्दनि जी ख़राबीअ जी अलामत आहे। जॾहिं गुर्दा ख़राब थींदा आहिनि त रत सही नमूने फिल्टर नाहे थी सघंदी। रत फिल्टर न थी सघण जे करे उन में बेकार मादा बि गॾिजी वेंदा आहिनि, जंहिंजे करे चमड़ीअ ते दाग ऐं ख़ारस बि थींदी आहे। जिस्म जी ख़ारस ऐं चमड़ीअ ते निशान बि गुर्दनि जी ख़राबीअ जी हिकु अलामत हुजनि था। कंहिं बि ॻाल्हि ते ध्यानु न ॾेई सघणु, ॻाल्हियूं विसरी वञणु ऐं मुंझारीअ जो शिकार थियण बि गुर्दा ख़राब थियण जूं अलामतूं हूंदियूं आहिनि। लाज़मी नाहे त कंहिं बि मरीज़ में इहे सभु जो सभु अलामतूं ज़ाहिर थियनि। उन्हनि मां का हिकु अलामत बि ज़ाहिर थी सघे थी। उन करे जेकॾहिं तव्हांखे उन्हनि मां का बि हिकु अलामत हुजे त फौरी तौर ते पंहिंजो मुआइनो करे पाण खे ख़तरनि खां बचायो। गुर्दनि जी ख़राबीअ खां बचण लाइ घणे पाणीअ जो इस्तेमालु ऐं वक़्त ते निंड करण बि इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे।